अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 3 ऑगस्ट। हाणे जेको आहे मां ॿाहिरां थी आई आहियां ऐं मुंहिंजो फ़ोन ठीकु थी वियो अल्हम्दुलिल्लाह। कोई घणो मूंखे टेंशन न खणणो पियो ऐं इलाही सारा कम कयमि। टेलर खे कपिड़ा ॾेई आयमि सुराइण जा, उनखां पोइ फ़ोन ठीकु करायमि, उनखां पोइ चांवर वरितमि ऐं हाणे मां घरु अची वई आहियां। सो अॼु जे व्लॉग जी इहा इब्तिदा आहे। टाइम मां ॾिठो कोन्हे, अञा शायदि 12:30 खनि थिया हूंदा ऐं पोइ तव्हां सां वधीक शेयर कयां थी त अॻियां मां छा छा कंदमि। हिन महिल 11:15 थिया आहिनि ऐं मां जंहिं महिल घरु आई हुअसि उन महिल 1 थियण वारो हो, मूं सम्झो 12:30। ऐं हाणे जेको आहे मां हिते गुआर ऐं पटाटनि जी भाॼी थी पचायां। गुआर बॉइल थियल हुई, पहिरियों खां ई फ्रीज़ थियल हुई, उहा कढी रखी सुबुह जो ऐं डिफ्रॉस्ट थी वई। हाणे मां जेको आहे दाग वाग करे मसालो ठाहे पटाटा विझी हीअ भाॼी ठाहिण लाइ रखी आहे। हिन जी बि रेसिपी मौजूदु आहे, सर्च कंदव गुआर पटाटा त मिली वेंदी तव्हांखे। थांव अंदरि करे छॾियमि ऐं हाणे वेंदमि थोरी देरि रेस्ट कंदमि, छो त कुझु देरि खां पोइ असांजी लाइट हली वेंदी ऐं मुंहिंजे लाइ ॾाढी मुश्किल थी वेंदी। 4:30 थिया आहिनि शाम जा ऐं मां अची वई आहियां पंहिंजी सिलाई जे कॉर्नर में। हीअ जेका मां कटिंग करे रखी कल्ह, इनखे साइड ते थी कयां ऐं सभिनी खां पहिरियों मां हिन जी ठाहींदमि वीडियो। ऐं हीअ जेके मां अलॻि अलॻि रखिया आहिनि पीसिस, इन्हनि खे हिन सां ॻंढे ऐं हीअ रिली कंदमि कंप्लीट ऐं पोइ तव्हां सां शेयर कंदमि। सो हिते मुंहिंजी तयारी आहे वीडियो ठाहिण जी, त मां फ़िलहालु इहो कमु शुरू थी कयां। टाइम थियो आहे शाम जा 7। 4:30 बजे खां 7 बजे ताईं लगातार मां हिन रिलीअ खे सिबंदी रही आहियां ऐं हिन महिल हीअ कंप्लीट आहे। ऐं उन में बि हीअ पटो जेको इहो मुंहिंजो ऑलरेडी ठहियलु हुयो, बाक़ी हे 3 सनियूं पटियूं ऐं हिकु ॿाहिरों बॉर्डर, इहे मां हिन खे हया आहिनि। हिकिड़ो हीअ हयो आहे, हीअ ऑलरेडी तयारु हो जेको मां तव्हां सां शेयर कयो। हीअ लुक आहे हिन रिलीअ जो, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं थी लॻे। मूंखे त ॾाढी पसंदि आहे। हीअ ऑलमोस्ट सॼी शाम जेका आहे मां हिन ते ख़र्चु कई आहे। 6.5 फुट रिली आहे डिघी ऐं 4 फुट वेकिरी, हिकिड़ी आलीशान वॾी रिली आहे। असां हमेशह वॾियूं ई रिलियूं ठाहींदा आहियूं, इन करे हीअ बि मुंहिंजी वॾी रिली आहे। ॿुधाइजो ज़रूरु इहा तव्हांखे कीअं थी लॻे। ऐं अहिड़ो कपिड़ो मूं वटि कोन हुयो, ख़तमु थी वियो पीसिस बि, किन में मां हिते ॻंढ करे हया आहिनि त जीअं मुंहिंजो डिज़ाइन कंप्लीट थिए। त पोइ तंहिंजे करे मां ऑफ वाइट जी बजाए हीअ हिकिड़ी ईअं ई मिलंदड़ जुलंदड़ लाइट कलर जी पटी हई आहे। पीच बि जेको आहे सेम न आहे पर पीच कलर आहे। त इहे इन में छो त हिन जो कपिड़ो मूं वटि अञा इलाही आहे पर उहे नंढा पीसिस आहिनि। हे जेके मूंखे ईअं पटियूं ई मिलियूं वॾियूं वॾियूं, त इहे पटियूं हिन में आराम सां लॻी वयूं आहिनि। सो हिन व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां, थोरी देरि तव्हां सां कचहरी कंदमि ऐं पोइ असां मोकिलाईंदासीं। सो अॼु जो व्लॉग बि नंढो ई ठहियो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां शुरू ई 1 बजे कयो। त जॾहिं मां घरु वापसि आई हुयमि त उन महिल 1 थियो ऐं मां ॿाहिरां हिकिड़ो पंहिंजे लाइ ट्राईपॉड बि वठी आयमि, नंढो, मुंहिंजो भॼी पियो पहिरियों वारो। इन करे मां पपेट शोज़ न पई कयां, त उनजे लाइ मूंखे नंढी हाइट वारो ऐं फ्लैक्सिबल ट्राईपॉड पियो खपे। हींअर मूं वटि सिर्फ़ु वॾो बचो, उहो त नंढो मां उछलाई छॾियो। सो उहो बि अॼु वठी आयमि ऐं 4:30 बजे खां 7 बजे ताईं मां कंटिन्यू रिलीज़ सिबी आहे त जीअं इहा पूरी थी वञे त मां इन जो कपिड़ो अंदरि कयां। ऐं ॿी जंहिंजी मां कटिंग करे रखी आहे, ॿी रिलीअ जी जेकी ग्रे ऐं रेड जी, त उहा अञा ईअं ई उक्तियूं सुक्तियूं 2-3 टुकड़ियूं ॻंढियूं आहिनि। प्रॉपर डिज़ाइन जेको आहे नज़र नथो अचे, त जॾहिं मां थोरो डिज़ाइन ॾिसण में ईंदो, थोरो ठाहे वठंदमि त पोइ मां तव्हां सां उहो बि शेयर कंदमि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह फ़ोन सही थी वियो ऐं अजीब टेंशन पियो थिए मूंखे। हूअं त को मसइलो न आहे खणी, कंहिंखे बि कॉल करणी हुजे मुंहिंजी भेणुनि खे या कंहिंखे बि फैमिली मेंबर खे, त सुराण जा ई फ़ोन ते करे वठंदा आहिनि त तुंहिंजी माउ फ़ोन नथी खणे। त पर मुंहिंजी वीडियोज़ जो छा थिए आहे, मुंहिंजे यूट्यूब जो छा थिए आहे। सो बहरहाल इहो बि कमु थी वियो अल्हम्दुलिल्लाह ऐं ॾाढो सुठो, ॾाढो प्रोडक्टिव ॾींहुं गुज़रियो। इलाही सारा मुंहिंजा कम थी विया अॼु में ऐं रिलीअ में इलाही टाइम लॻो मूंखे, मां थकिजी बि पई आहियां। पर जुनून चवंदा आहिनि शौक़ जो को मुल्ह न आहे, बल्कि मां ईअं चवां इश्क जो को मुल्ह ई न आहे। शौक़ु त थोरी पोइ जी ॻाल्हि आहे, पोइते जी ॻाल्हि आहे। हे जेको इश्क आहे न, इहो थोरो अॻियां एडवांस हिकिड़ी आहे शइ। सो बहरहाल शुक्र आहे अलाह जो, जीअं मां सोचियो त कपिड़ो सजायो कंदी वञा त उहो थी रहियो आहे आस्ते आस्ते। ऐं जेकॾहिं फ़ोन में गड़बड़ न थिया त रिली कल्ह पूरी थी वञा, पर अलाह जे तरफ़ां हर कम जो वक़्तु मुक़ररु आहे। असां चाहियूं बि, प्लान बि कयूं त असांजी प्लैनिंग जो को फ़ाइदो न आहे। सो अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे, आबाद हुजो। जेतिरो बि नंढो व्लॉग हो, बहरहाल अॼु जो व्लॉग वरी बि ठही वियो हिकिड़ो ऐं काफ़ी मां कमु कयो आहे सॼे ॾींहं में। पर जीअं त मां इहे 2-3 कलाक कंटिन्यू रिलीअ खे ॾिना त इन करे उहो शेयर करण जे लाइ बसि थोरो ई हुयो, घणा कम थी न सघिया। ॾिसां थी सुभाणे थी सघे थो मां रिली न सिबां, 1-2 ॿिया कम करे वठां। पर उहा ई ॻाल्हि त प्लैनिंग करण जो को फ़ाइदो कोन्हे, छो त असां कुझु सोचींदा आहियूं, थींदो कुझु ॿियो आहे।
सो अलाह बहितर कंदो। सुभाणे जो जेको हाल आहे उहो सुभाणे ॾिठो वेंदो। ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वही।